वारो मेरो आया त पंज सेरो आया हे दोस्तो ब्याज ब्याज मोकिलिया मशहूर ने छा खपे ब्याज खपे अच्छा घणा 3000 घणा महीने ते ॾींदी 1000 ते माने 300 1000 ते कोन वठंदो मां बाकी घणा मां 600 ते वठंदो मां अगर ये वठे त वठे न वठे त हले को सही आ भला दे अच्छा ठीक आहे वठे 5000 देइस मां 3000 महीने ते वठंदो मां मां हे चई छॾी न त मां वधाई तो मां न बधाई अच्छा पोइ ठीक आहे मशहूर ब्याज वठ जण पर असां के मजबूरी मारियो त तहां ने ब्याज वठो त छा कयो वठो ता त मजबूरी थव न हाणे 600,000 ते त वठंदो मां न मां आफ्ताब शाह दरबेले वारो 9 लख वारो ॾिसो कोन था मुकाम मां घर ड्राई ठाहे वेठा आहियो बेटा ॾिसो था बेटी जेतियूं लॻियूं पयूं ने केॾो अमीर थी विया आहियूं ब्याज मां मशहूर ने ब्याज ॾिनो आहे घणा मोकिलिया अथनि 1000 ॾिनो मां हेॾा 1000 ते ॾिसो 3-4 महीना न वरितो मां त सॼो हेॾा ॾेई विया वीचारा सुठा लॻा पिया आहिनि ॾाढो मुंहिंजो ब्याज हले थो कंडियारे ताईं हालाणी पीलाणी ताईं मुंहिंजो ब्याज हलंदो आहे मां आफ्ताब शाह दरबेले वारो मेरो आहियां त बि 5 सेरो आहियां अकबर शाह जो दोस्त आहियां खास माण्हू अकबर शाह जो आहियां हे ब्याज पियो हुजे त वरी को ॿियो वठी थो जा वञी कलोड़नि खां जीअं त सिंधी जुतूं सारंग शर जा जदलो मूं ते इनाम रखी रहिया आहिनि दरबेले जा सैयद अकबर शाह रखी रहियो आहे मां एॾी सारी गुलाम मुस्तफा जी भाॼाई आहियां बुरके पातल ठीकु आहे मां वेंदी हुअमांसि अकबर शाह जे दरबेले वारे ॾे त साईं सिकंदर शाह मूंखे मारे थो मुस्तफा शाह जो वॾो भाउ आहे 9 लख वारे जो मूंखे मारे थो त चवंदो वे आदिल फटी पकोड़ा खणी हाणे सीना खे त खाए तॾहिं मां बीबी गज़ाल हूंदी हुअमि ठीकु आहे हाणे वरी मूंखे थो माराए चवंदो मूंखां सवाइ केरु फ़ैसिलो कंदो ई कोन अकबर शाह दरबेले वारो ईअं चवंदो हो हाणे वरी चए थो मूंखां सवाइ केरु कोन माराईंदी हाणे मां कंहिंखे तव्हां ॾियां इहो इनाम केरु खटींदो सिंधी ॿुधायो जाओ सिंधी ॿुधायो अमान लाइ बिरोही अगरि जे 4 लख रुपया अकबर शाह खां वठे त पोइ बिरोहिन लाइ मां हाज़िर आहियां बाक़ी दरबेले जा सैयद हाणे मूंखे माराइनि वथा 4 लखनि में 4 लख इन वता ई वता अमीर खोसे त अकबर शाह खां हाणे वरी ॿिया थो रखे वरी ओड़ा कुंडा खाई त मखदूम 4 लख उहे था ॾियनिसि 8 लख थी विया हाणे 8 लख कहिड़ो हासिल कंदो 4 लख अकबर शाह दरबेले वारो थो पियो ॾिए हाणे मां कंहिंखे तव्हां ॾियां मां वेंदी हुअमि पहिरियां ईअं चवंदीमांसि साईं अकबर शाह मूंखे मारे थो गुलाम मुस्तफा शाह जो भाउ ऐं गुलाम मुस्तफा शाह पना कढंदो त मां कोन चलियोमांसि गुलाम मुस्तफा शाह जो भाउ मारे थो सिकंदर शाह त चवंदो वे असां सिंधियुनि सैयदनि खां सवाइ केरु कंदी फ़ैसिलो वे पकोड़ा तकोड़ा खा पोइ ईअं करे छॾींदो हो चवंदो सही आहे अकबर शाह चवंदो वे को चाहे बुरका पाए ईअं करे ईअं कड़ी खोल बुरके जी पोइ कड़ी खोल वे अचल बटी पकोड़ा खणी आणे त हिन खाए हाणे वरी मूंखे था माराइनि हाणे मां कंहिंखे तव्हां ॾियां इनाम सां मूं ते सिंधी चुटूं हड़ाओ सिंधी सारंग शर जा जदलो मूं ते इनाम थो पियो रखे अकबर शाह खे कंहिं हक़ ॾिनो आहे सिंधी मीडिया अकबर शाह खां पुछे न मूं ते इनाम छो थो रखे मां छा करे वठमांसि पकोड़नि जा पैसा घुरे त मां ॾियण लाइ तयारु आहियां अकबर शाह खे बाक़ी मां बुरको पाई वञा थी मां पंहिंजी एॾी सारी इज़त वारी बीबी गज़ाल आहियां मूं ते चो हर पूरो इनाम रखी छॾ मां पंहिंजो लिकां थी अकबर शाह खां किथे वञा